था पिया ये खजीअ जूं फणहा ऐं तारियूं जेसी त हिन क़बर जे मथां पिया हूंदा ये आला हूंदा ये ज़िक्र कंदा इन खजीअ जे ज़िक्र जे करे क़बर वारे जो अज़ाब टरी वेंदो। सुभान अल्लाह। केरु ज़िक्र कंदो चओ खजी जी टारी लाॾे चओ खजीअ जो शान मथे या तो मुसलमान जो इंसान जी इज्जत मथे या वण जी ॻाल्हायो सवलो मसइलो आहे ॾुखियो त कोन थो पुछां। इंसान जी इज्जत वॾी आहे इंसान अशरफुल मखलूकात आहे। हाणे नबी करीम छा फरमायो त जेसी ताईं खजी जी ताली आली हूंदी उहा ख़ुदा जो ज़िक्र कंदी उन ज़िक्र जो असर थींदो त क़बर तां अज़ाब टरी वेंदो। सुभान अल्लाह। क़बर तां अज़ाब टरी वेंदो। जेकॾहिं बानो क़बर जे मथां बीह चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजी अल्लाह अल्लाह करे क़बर तो अज़ाब टरे। हुजूर जो उम्मती ज़िक्र कंदो अज़ाब कोन टरंदो। अल्लाहु अकबर इहो भी ज़िक्र आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इहो भी ज़िक्र आहे। अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह इहो भी ज़िक्र आहे। हय्या अल सलात इहो भी ज़िक्र आहे। हय्या अल फलाह इहो भी ज़िक्र आहे। बुज़ुर्गान दीन फरमाइनि था मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जहिड़े जयद आलिम लिखियो आहे त क़बर ते बाग ॾिबी आहे क़बर तो अज़ाब टरी वेंदो आहे। सुभान अल्लाह। सदके सोना सा मुला था चवनि न ॾियो बिदअत आहे छो जे बाग रुगो निमाज़ लाइ ॾिबी आहे ॿिए कम लाइ आहे ई कान। पोइ जॾहिं ॿिए कम लाइ कान्हे त क़बर ते छो था ॾियो। जॾहिं आहे ई निमाज़ जो ऐलान बाग आहे ई निमाज़ जे लाइ त पोइ ॿिए कम लाइ छो ॾिजे। अबा जेका शइ पटको छा जे लाइ मथे ते रखिजे न पेरनि में ठहंदो कमीस कुल्हनि जे लाइ आहे न कांच वारी जाइ ते ठहंदी लठ हथ जे लाइ आहे न अबा पेरनि में ठहंदी त बाग निमाज़ लाइ आहे भरू भरू क़बर ते बाग हिननि वीचारनि पढ़ियो ई कुझु कोन्हे। मां तोखे नबी पाक जी हदीस ॿुधायां पाण फरमाइनि था जेकॾहिं मुल्क में वबा जी बीमारी पवे वबा जी बीमारी जेका आम वायरस मुल्क में पखिड़िजी वेंदी आहे माण्हू मरंदा हल दस्त थी पिया उल्टियूं थी पियूं आम थी वेंदी आहे जेके हेज़े जी बीमारी चइबी आहे। ख़ुदा जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था डॉक्टर हकीम तव्हांखे ला इलाज करे छॾनि वबाई बीमारी में रोज़ानो हज़ारे माण्हू मरनि। मुस्तफ़ा फरमाइनि था ॻोठ जे चइनी कुंडनि ते सोमहणीअ जी निमाज़ खां पोइ समूरे जा समूरा ॻोठ वारा जी चारई तरफ़ बांगू जो मुल्क मां बीमारी हली वेंदी। हुजूर सही फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे मुल्क में बारिश नथी पवे कहत थी वियो आहे अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे अवा बांगू चो बारिश वसंदी पर जे बारिश तमामु वधी वञे ऐं अव्हां जो मुल्क बुॾे थो नबी से फरमाइनि था बांग जो बारिश ख़तम थी वेंदी। साईं फरमाइनि था जेकॾहिं कंहिंजे दिमाग़ में खलल आहे ॿार ते जिन जो असर आहे भूत जो असर आहे जादूअ जो असर आहे हुनजे कन में बांग चो मिर्गीअ जी बीमारी आहे नबी से फरमाइनि था बीमारी ख़तम थी वेंदी। एतिरे क़दुरु नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आंधी अची वञे मुल्क में एतिरी ज़ोरदार आंधी आई आहे तूफ़ान आयो आहे जो तबाहीअ जो इम्कान आहे ख़ुदा जो हबीब फरमाए थो बांगू जो त तव्हांजे मुल्क में आंधी ख़तम थी वेंदी। हुजूर से फरमाइनि था जेकॾहिं तव्हां झंग में आहियो पहाड़ में आहियो अकेला आहियो वाट ॾसण वारो कोन अथव रस्ते सां अचो था भुलिजी पिया हो का ख़बर कान्हे ओलह काॾे आहे का ख़बर कान्हे ओभर काॾे आहे का ख़बर कान्हे ॾखिण काॾे आहे तरफ़ जो तव्हांखे पतो ई कोन्हे। नबी से फरमाइनि था बुलंद जॻह ते बीही बांग चओ वरी ख़तम करे ॿी बांग चओ वरी ख़तम करे टी बांग चओ। नबी से फरमाइनि था तूं टे बांगूं ख़तम ई कोन कंदे अल्लाह वटां को फ़रिश्तो ईंदो इंसानी सूरत में तोखे ॿाह खां वठी दग सलाए छॾींदो। तुंहिंजे लेखे को अहिड़ो गैरो न तूं खैरो आयो आहे पर हूंदो अल्लाह जे तरफ़ खां रहमत जो मलाइक नबी से फरमाइनि था बांग जे बरकत सां तोखे दग सलाए छॾींदो। ॿार ॼमंदो आहे बांग चइबी आहे वाह हुया न या त सभु कंहिंखे ख़बर आहे ॿार ॼमंदो आहे त ॼमण सां छा चइबो आहे
मोल उनखे त ख़बर ई कान्हे था बांग कर को निमाज़ लाइ ॾिबी बे कमला कान ॾिबी। ओ चाचा नबी पाक अलैहिस्सलाम 11-12 जायूं ॿुधायूं 11-12 जायूं हे कम थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ। महबूब त असांखे दग घणाई ॾसियानि त मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त जेकॾहिं मैयत खे क़ब्र में पूरियो त हुन जे क़ब्र जे मथां बांग चओ अल्लाह ताला जी ज़ात हुन बांग जे बरकत सां क़ब्र वारे जो अज़ाब टारे छॾींदो। ॻाल्हि अध में रहिजी वेंदी मतां तव्हां खां विसरी वञे मां ॿुधाए छॾियां। साहबनि पुछो या रसूल अल्लाह अवां खजीअ जा फड़हा रखिया अज़ाब टरियो अवां दुआ घुरी अज़ाब टरियो पर इहो त कोन ॿुधायो त हिन ते अज़ाब छो पिए थियो। ॿई क़बरूं अज़ाब में हूं छाजे करे पाण फरमाइनि था हिन क़ब्र वारो चुगल खोर हो यमशी बिन नमीमत चुगलियूं हणंदो हो। चुगल सम्झो अथव हुतां जी ॻाल्हि हुते हुतां जी ॻाल्हि हुते ॿई पासा सणभो टुकरो जाथे वञे ताथे दूध पती चांहि पीए। हाणे जेको मुंहं जे आॾो अची ख़ुशामद कंदो साईं तोखे फलाणे पे ॻाल्हायो ज़रूर ॿियो न चांहि त पीआरियासि न भाउ त महबूबन करीम जी ज़ात बाबरकात फरमा त हिकिड़ो ही जेको आहे क़ब्र वारो चुगलियूं हणंदो हो। मुस्लमान जो कमु आहे त मुस्लमान जा ऐब ढके जेकॾहिं कंहिंजे ज़ुबान मां का कंहिंजे लाइ गिला निकिरी बि वञे त हुनखे टारे छॾे वेढ़ाए न। हुज़ूर से फरमाया था लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैनन नास बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे। पाण फरमाइनि था जेको मुस्लमान कूड़ हणी ॿिन मुस्लमान खे ठाहे थो अल्लाह जो हबीब थो फरमाए इहो कूड़ो आहे ई कोन। सुभान अल्लाह जेको कूड़ हणी ॿ मुस्लमान ठाहे थो अल्लाह जे महबूब जे उम्मत खे वेढ़ाए नथो। महबूबन करीम ने फरमाया लैसल कज़्ज़ाब इहो कूड़ो न आहे पर जेको सच चई ॿ वेढ़ाए थो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन जहिड़ो ॿियो फितनती आहे ई कोन। सच चवे ॿ वेढ़ाए कहिड़ी ज़रूरत आहे ॿिन खे वेढ़ाइणो न आहे मुस्लमान खे पाण में वेढ़ाइण जी मन आहे। महबूब फरमाया ही हिकिड़ो क़ब्र वारो जेको आहे जंहिं ते अज़ाब पिए थो जो चुगलियूं हणंदो। ॿियो भला पाण फरमायो त ला यस्तनज़िहु मिनल बौल ही जेको ॿियो क़ब्र वारो आहे जंहिं ते अज़ाब पिए थियो इहो वटि पचाईंदो ई कोन हो इस्तंजो कंदो ई कोन हो पंहिंजे पाण खे पेशाब खां बचाईंदो ई कोन हो। जाॾे आयो मुंहुं ताॾे पेशाब कई बसि पेशाब जा आख़िरी कतरा अञा आहिनि उथी अगठ वञी ॿधई न वटि पचायई न इस्तंजो कयई न तहारत कयई न पंहिंजे जान खे पेशाब खां बचाई। नबी से फरमाइनि था इस्तनज़िहु मिनल बौल फ़इन अक्सर अज़ाबल क़ब्र मिनहु पाण खे पेशाब खां बचायो। घणो करे क़ब्र जो अज़ाब इन्ही ॻाल्हि जे करे थींदो आहे अल्लाह शल मुस्लमान खे न बुराई खां बचाए छॾे। असां मुस्लमान खे परवाह ई कान्हे हिकु त इहा ख़बर कान्हे जाॾे मोह आयो ताॾे वेही रहंदासीं इहो ख़्यालु कोन्हे तो को काबतुल्लाह या बैतुल्लाह या मूंखे मोह नाहे करणो न जाॾे आयो ताॾे रब करीम मुस्लमान खे हिदायत नसीब करे। बहरहाल महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात ॿुधायो त अल्लाह जे ज़िक्र सां क़ब्र तां अज़ाब टरंदो आहे। हाणे आख़िर में दफ़न करण खां पोइ छा करणो आहे चओ बांग चवणी आहे। छा करणो आहे दुआ घुरणी आहे। दुआ घुरण खां बाद कब्रिस्तान छॾणो आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा पाण फरमाइनि था हत्ता यस्माउ क़रअन आलिहिम मैयत खे अवां पूरे रवाना थींदा हो मैयत अवां जे जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त माइट वञनि था। अलाह जो अमर आहे ख़ामोश आहे अलाह जो अमर आहे चुरे कोन थो अलाह जो अमर आहे साह कोन थो खणे अलाह जो अमर आहे बेजान पियो आहे पर साईं फरमाइनि था हुन जी कुवत समाअत एतिरी त तेज़ हूंदी आहे जो अवां मुक़ाम मां निकिरंदा हो तव्हांजे पेरनि जा बूटनि जा जुतीअ जा खड़काट बि ॿुधंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया अवां कब्रिस्तान जी हद जा छॾींदा ई कोन आहियो। अताहु मलकान असवदान व अज़रकान हुन वटि अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां ॿ मलाइका ईंदा आहिनि कारे रंग जा हूंदा आहिनि अखियूं हुननि जूं पीलियूं हूंदियूं आहिनि दहशतनाक सूरत में अची करे फयक़ूदान लहू व यसालान मिनहु क़ब्र में हुनखे अची उथारे विहारींदा आहिनि। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़ब्र में विहारण खां बाद में मैयत खां सिलसिलो सवाल जवाब जो शुरू थी वेंदो आहे। अलाह पनाह ॾींदो सुवाल जवाब खां सुवाल ज़रूर थींदो। महबूबन करीम ने फरमायो त हिकिड़ा अहिड़ा बाना हूंदा सभु न के मलाक चवंदा मर रबुक रब तुंहिंजो केरु आहे
वमन नबी का तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, वमा दीन का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। नबी से फरमाया था के अहिड़ा बि बाना हूंदा चवंदा दऊनी अन उसल्ली, ओ मलाइको छॾियो त मां नमाज़ पढ़ां, सुभान अल्लाह, छॾियो त नमाज़ पढ़ां। मलाइक चवंदा असां था चवई रब कहिड़ो थी, असीं था चऊं तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, असीं था पुछूं तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तूं थो चई दऊनी अन उसल्ली, छॾियो त नमाज़ पढ़ां। ॿई मलाइक सगोरा अल्लाह ॾे रुजू कंदा, या इलाहुल आलमीन, हे त अजीब तुंहिंजो बानो आहे, न को ॾसे थो त अलाह केरु आहे, न को ॾसे थो त नबी मुंहिंजो कहिड़ो आहे, न को ॾसे थो त मुंहिंजो दीन कहिड़ो आहे। असीं था चऊं त तुंहिंजो रब कहिड़ो आहे, चवे थो छॾियो त नमाज़ पढ़ा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह वटां मलाइकनि खे हिदायत मिलंदी, ओ मलाइक जेके क़ब्र में बि नमाज़ यादि आहे त पुछणो माफ़ जेको क़ब्र जे अंदर बि नमाज़ करे थो पियो अचे, पोइ मुंहिंजा अदा इन खां पुछणो कहिड़ो आहे। मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, शाह भटाई साहब रहमतुल्लाह फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, उभो उथी तन खां पुनू पुछाई, त अदा इताही को ॾिठो साथ पुनहल जो। शाह साहब ॻाल्हि कई आहे माई ससुहीअ जी, पर हक़ीक़त में इहो इशारो आहे मोमिन ॾे। कंहिंजो इशारो आहे साईं? अची इज़राइल, सुभान अल्लाह, अची इज़राइल सुती जॻाई ससुही, ससुही वीचारी पई आहे, इज़राइल मथो आयो अथसि, हाणे साह थो कढेसि पियो, हुनजी दिलि में पुनहल 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 हुयो, हा न साईं। अची इज़राइल सुती जॻाई ससुही, पर पई डोड़ाए दलील त पुन्हूअ माण्हू मोकिलियो। आयो आहे इज़राइल साह कढण, पर हुनखे वरी पंहिंजे पुनहल ॾे यादगिरो आहे त ही शायदि को पुनहल जो न्यापो खणी आयो आहे। इनशा अल्लाह जंहिंजी न रसूलुल्लाह सां मोहबत आहे, नबी जो उम्मती आहे, हबीब जो अदब आहे, दुरूद पढ़ण वारो आहे, निमाज़ सां प्यार करण वारो आहे, हुन खां सुवाल जवाब जी परवाह ई कान्हे का। मलाइक बिना सुवाल जे छॾियूं हलिया वेंदा। सुभान अल्लाह। शर्त आहे त मोहबत हुजे, शर्त आहे त प्यार हुजे, शर्त आहे तनी तरफ़ लाड़ो रग़बत हुजे, पोइ जंहिंजी रग़बत ई लाड़ो आहे तंहिंजा बेड़ा ई पार आहिनि। हो छा चवंदो दऊनी अन उसल्ली, छॾियो त मां नमाज़ पढ़ा। मलाइक सगोरा हुन खां पुछंदा रब कहिड़ो थी, चवंदो रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे। वमन नबीयुक, नबी कहिड़ो थी, नबी मुहम्मद रसूलुल्लाह। वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, चवंदो दीनी अल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। टई सुवाल थी विया। हाणे त बसि न, अलाह खे बि मञई, नबी साईं खे बि मञई, इस्लाम खे बि पंहिंजो दीन चई, हा न साईं, ॻाल्हि ख़तम। पर न, नबी करीम फरमाइनि था आख़िरी असुल शइ रहियल आहे, ज़रूरी शइ रहियल आहे, अहम ॻाल्हि रहियल आहे। कहिड़ी? नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था भाउर छॾे वञणी, माइट छॾे वञणी, पुट छॾे वञणी, अज़ीज़ करीब छॾे वञणी, ख़ानदान सभु तोखे छॾे वेंदो। कारे कलर में अकेलो सुतो पियो हूंदे, अल्लाह जो हबीब फरमाए थो 3 सवाल खां बाद में मां मुहम्मद क़ब्र में ईंदो आहियां। मुंहिंजी ज़ात साईं फरमाए मां क़ब्र में ईंदुसि, पोइ जॾहिं तुंहिंजे आॾो अची बीहंदुसि, चौथो सवाल मलाइक कंदा मा कुंत तक़ूलो फी हक़ हाज़र रजुल, ओ क़ब्र में सुम्हण वारा साम्हूं निहार, इहा सुहिणी सूरत सुञाणे थो, इहो केरु आहे, इन जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए? सुभान अल्लाह। मा कुंत तक़ूलो फी हक़ हाज़र रजुल, इन नूरानी सूरत वारे जे बारे में दुनिया में तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो हो? सम्झो था? ईअं कोन चवंदा त हाणे छा थो चवीं, हाणे त सभु को मञींदो। सम्झो था अलाए न? सम्झो सरो सम्झो। मोचड़ा ॾिसंदो, पादर ॾिसंदो, छा थो चवीं हिन जे बारे में? साईं नबी आहे, मञांसि थो। न, अलाह ते फरमाए थो हाणे जी ॻाल्हि कोन थो चवाए, पुछाए थो त तूं पुराणे ज़माने में कहिड़ो अक़ीदो रखंदे हैं? छा चवंदे असां जहिड़ो? ॻाल्हाए ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। छा चवंदे त क़ब्र में कोन ईंदो? छा चवंदे त भित जे पुठियां जी ख़बर कान्हेसि? छा चवंदे त नबी हाज़िर नाज़िर न आहे? छा चवंदे त नबी नूर कोन हो चवंदे? पर पोइ तूं भली इनकार कर, पर तुआरो रिकार्ड ख़ुदा जे आॾो पियो आहे।
असां जहिड़ो खाईंदो हो पीअंदो हो भित जे पुठियां जी ख़बर कान हुई हाज़िर नाज़िर बि कोन हो इल्मु ग़ैब बि कोन हो बसि नबी हो असां जहिड़ो थी आयो यादि रखजांइ तो वारियूं निमाज़ूं तो वारा रोज़ा तो वारा हज तो वारियूं ज़कातूं तो वारियूं ख़ैरातूं कोन कमु ॾींदई कमु तोखे इहो ॾींदा मलाक चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन नबीअ जे बारे में छा चवंदो हुए तोखे चवणो पवंदो त मां चवंदोसि त मुहम्मद नूर नाला नूर अल्लाह जो हबीब हाज़िर ऐं नाज़िर नबी करीम जी ज़ात खे असांजे हाल जी ख़बर आहे नबी पाक जी ज़ात बाबरकात उम्मत जे वाक़िफ़ियत हाल खां वाक़िफ़ आहे इहो पुराणो अक़ीदो तुंहिंजी जान छॾाईंदो पर मुंहिंजा प्यारा दोस्त ओ आख़िरी सवाल महबूब जी ज़ात हूंदी हबीब ईअं फरमायो त मां क़ब्र में ईंदुसि सुभान अल्लाह हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछां थो गौर सां जवाब सोचे ॾिजो नबी पाक जा उम्मती रुगो शाहपुर में आहिनि छा भला रुगो ज़िले सांगर में आहिनि भला पूरे सूबे सिंध में आहिनि रुगे पाकिस्तान में आहिनि पूरी दुनिया में आहिनि वो किथे घणा किथे थोरा पर पूरी कायनात में आहिनि जेकॾहिं तव्हां न हिसाब लॻाईंदव अॼुकल्ह जे तहक़ीक़ मुताबिक़ त रोज़ानो हिकिड़े सेकंड में कई लखे माण्हू मरनि था रूह ज़मीन ते पूरी दुनिया में हिकिड़े सेकंड में 100,000 माण्हू मरनि था ऐं हज़ारे माण्हू दफ़न थियनि था हुज़ूर साईं ईअं कोन चयो आहे त मां हाजन जे क़ब्र में ईंदुसि मौलविन जे क़ब्र में ईंदुसि मुस्लमान जे क़ब्र में ईंदुसि न न नबी सही फरमायो त जेको बि दफ़न थींदो हर हिक जे क़ब्र में ईंदुसि सुभान अल्लाह तवजो कजो गौर कजो सोचजो हर हिक जे क़ब्र में ईंदुसि ऐं मुंहिंजा अदा पोइ हिकिड़ा सुञाणंदा माज़ अल्लाह हिकिड़ा कोन सुञाणंदा शल अल्लाह सुञाणप नसीब करे आमीन पोइ जेके सुञाणंदा तव्हांजा बेड़ा पार हाणे मां तव्हां खां सवाल थो कयां त रुगो तव्हां पाकिस्तान खे बि छॾियो रुगो सूबे सिंध खे ॾिसो 24 कलाकनि में मां थो चवां हिकिड़े मिंट में केतिरा माण्हू मरंदा हूंदा को कराची में आहे को पेशावर में आहे सूबे सिंध में को कराची में आहे को सागड़ में आहे को खैर जो हैदराबाद में आहे को नवाबशाह में को नौशहरे में को दादू में सूबे सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त हिकिड़े सेकंड में कई माण्हू मरनि था ऐं नबी साईं ईअं कोन थो चए हितां वांदो थी पोइ हुते वेंदुसि हुतां वांदो थी पोइ हुते वेंदुसि हितां फारग थी पोइ हुते वेंदुसि न हिकिड़े ई टाइम ते नबी करीम जी ज़ात फरमाता हर हिक जे क़ब्र में मां मोहम्मद ईंदो आहियां सुभान अल्लाह इहो नबी जे हाज़िर नाज़िर हुजण जो दलील कोन्हे ॻाल्हायो सवे माण्हू मरनि दुनिया जे तख़्ते ते मरनि के मके में के शाम में के पाकिस्तान में के इंडिया में के रूस में के जापान में के किथे त के किथे पूरी दुनिया में मुस्लमान आहिनि हर हिकु मरे थो ऐं मुस्तफ़ा फरमाइनि था मां हर हिक जे क़ब्र में ईंदो आहियां सुभान अल्लाह ऐं हर हिक जे माण्हू खां इहो सवाल कयो वेंदो आहे मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल हिन जवान जे बारे में छा चवंदे हैं पोइ अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब को चवंदो अल्लाह जो हबीब आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे हिननि वरी छा कयो इनकार जी ताक़त त आहे कान न सही इनकार जी ताक़त कान्हे का हदीस लिखी पई आहे कीअं इनकार कनि लिखी पई आहे नथा इनकार कनि पोइ चोरी कंदा अटकल हिकिड़ो अटबा नक खे हितां ॿियो वरी ईअं फेराए वठणो आहे मिड़ई हाणे हदीस में त नबी सही फरमाइनि था त मां हर हिक जे क़ब्र में ईंदो आहियां हिननि मुलनि वरी लिखियो आहे पंहिंजे किताबनि में त ईअं न आहे कीअं आहे चए थो क़ब्र वारे वटां मलाइक हिकिड़ी सुरंग खणंदा आहिनि शाहपुर में जेको दफ़न थियो न साईं हितां शाहपुर मां हिकिड़ो पाइप लॻाईंदा या सुरंग ठाहींदा नबी साईं मदीने में आहे पोइ चवंदसि ओ इहो जवान सुञाणे थो उतां सोराख मां ॾिसंदो नबी साईं पंहिंजी जॻह ते आहे मदीने में क़ब्रनि वारे खे जाॾां काॾां ॾेखारींदा हाणे इन जो जवाब मां तव्हांखे ॾियां पारी पारी ॻाल्हि त कानून आहे अरबी जो हिकिड़ो चइबो आहे हाज़ा ॿियो चइबो आहे ज़ालिक ॿई इशारा आहिनि हाज़ा चइबो आहे ही ऐं ज़ालिक चइबो आहे हू सम्झो था ही माना वेझो ऐं हू माना ही वेठो आहे ओ हू वेठो आहे
अल्लाह जा मलाइका चरिया केनम मौलवी तू घणियूं तो अटकलूं करे नबीअ जे शान खां बचण जी कोशिश तो करे त जीअं हुजूर जो शान न मञा पर अल्लाह कानून ठाहे छॾियो मलाइका ईअं कोन चवंदा त ओ इहो सुञाणी थो मलाइका मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हे नबी जेको तुंहिंजे आॾो बीठो आहे तंहिंजे बारे में छा थो चवीं माना नबी उते मौजूद हूंदो नबी जी ज़ात उते हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि मूंखे बि हिकिड़े चयो वाहबीअ साईं हो मलाइका चवंदा मूं चयो पोइ बि असांजो फ़ाइदो थी वियो चई कीअं भला मूं चयो तव्हांजी माना त शाहपुर वारो गुनहगार कहिड़ो बि हुजे क़बर में वञे उनजी एतिरी त नज़र तेज़ आहे जो शाहपुर मां मदीने ॾिसे थो सुभान अल्लाह तो वारो पाइप था हणो तो वारी सुरंग था लॻायूं माना शाहपुर वारे खे चवंदा ओ इतां पाइप मां सुरंग मां निहार ओहो नबी केरु आहे सुञाणे थो तव्हांजी माना नज़र पवंदी न चई हा नज़र पवंदी मूं चयो पोइ जेके शाहपुर वारे गुनहगार जी नज़र मदीने पहुचे थी छा मदीने वारे जी नज़र असां ते कान्हे मदीने वारो असांखे कोन थो ॾिसे ॾिसो नबी साईं मदीने वारो कोन थो ॾिसे छा असांखे जेकॾहिं गुनहगार मदीने ॾिसी सघे थो त मदीने वारो असांखे ॾिसी सघे थो मूं चयो हर भरू अटकलूं सटकलूं न कर नबी पाक जी ज़ात क़बर में हर हिकु वटि ईंदो आहे ऐं हर हिक खे पंहिंजी ज़ियारत कराईंदो आहे हर हिक खे पंहिंजो दीदार कराईंदो आहे ऐं हिकिड़े ई टाइम ते बयक वक़्तु महबूब जी ज़ात किरोड़ हा जॻहनि ते ईंदा आहिनि अड़े नबी त नबी आहे पर नबीअ जे ग़ुलामनि खे वॾी ताक़त आहे असांजो मुर्शिद रोज़े वारो दरगाह शरीफ़ ते मुसल्ले ते मिंबर ते बीठो आहे जुमे जो ॾिहाड़ो आहे मलफूज़ात में लिखियो पियो आहे अल्लाह जो वली कूड़ कोन हणंदो आहे चओ अल्लाह जो वली ख़ुदा जो वली सचो आहे हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े वारो मुसल्ले ते बीठो आहे मिंबर ते बीठो आहे जुमे जो ॾिहाड़ो आहे ईअं ॻाल्हि कंदे कंदे पाण फरमायूं त कामिल पीर जो कमु आहे कंहिंजो जहिड़े तहिड़े जो न कामिल पीर जो कमु आहे मुरीद किथे भी मरे मरण वारे टाइम ते मथा अची ईमान वठी ॾेसि इहो कामिल मुर्शिद जो कमु आहे त मुरीद जी मरण वारे टाइम ते मदद करे अल्लाह खां ईमान वठी ॾेसि मस्जिद जे भरी पई ॾिसो छेड़े ते वुज़ू खाने ते वेठा आहियो दरगाह जी मस्जिद में सवे हज़ारे माण्हू वेठा हिकिड़ो फ़क़ीर हो थर जो कच्छ जे पासे जो रण कच्छ हेठि बदीन खां हेठि उन कच्छ जे फ़क़ीर पोढ़ो आहे ओ छेड़े में कुंड में भित खे टेक ॾे वेठो आहे ज़ईफ़ आहे पीर साईं जा जो लफ़्ज़ ॿुधाई त कामिल मुर्शिद मरण महिल ईंदो आहे उन फ़क़ीर खे ख़्यालु थियो त पीर साईं जा मुरीद ऋण में पीर साईं जा मुरीद जैसलमेर में पीर साईं जा मुरीद सिंध में पीर साहब जा मुरीद लाड़ में पीर साहब जा मुरीद पार में पीर साहब जा मुरीद रहीम यार खान में हज़ारे मुरीद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा आहिनि मां मिस्कीन कच्छ में रहां थो पीर साईं मां वटि कीअं ईंदो रोज़ानो कई मरदा कंहिं वटि ईंदो पीर साईं त ॻाल्हि कई पर मां वटि ईंदो अलाए कोन्हे दिलि में ख़्यालु कई छा में ख़्यालु कई ज़ुबान सां कोन थो चवे मलफूज़ात में लिखियो पियो आहे हुन दिलि में ख़्यालु कयो आहे पाण मिंबर ते बीठा आहिनि हक़ल करे फरमाइनि था ओ फ़क़ीर ऋण वारा कच्छ जे मुल्क रहण वारा तूं भित खे टेक ॾे वेठो आहे दिलि में ख़्यालु थियो थी त पीर मां वटि कीअं ईंदो पाण फरमाइनि था कच्छ ही आहे बाह अॻिते आहे मर्द ख़बर पवे अचां थो या न छा फरमायो कच्छ मुंहिंजी हीअ पाण छा चवंदा आहियूं कच्छ हो किथां जो हो ऋण कच्छ जो हो पाण मतलब कच्छ मुंहिंजी ही आहे मुंहिंजी बाह अञा अॻिते आहे मर्द ख़बर पई अचां थो या नथो अचां हे त नबी करीम जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जो कमाल आहे जेके नबी जे ग़ुलामनि जो कमाल आहे छा नबीअ जो कमाल कोन्हे नबी उम्मत सां शामिल न आहे नबी उम्मत सां साणी न आहे नबी उम्मत सां क़बर में गॾु न आहे यकीनन गॾु आहे हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जंहिंजे दिलि में मुंहिंजी मुहबत आहे जंहिंजे दिलि में मूंसां प्यार आहे जेको दुरूद मुहबत सां पढ़ंदो आहे उन जे दुरूद जे चपन चोरण वारो आवाज़ मां पाण ॿुधंदो आहियां तू हिते चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम तुंहिंजा चप शाहपुर में चुरिया मदीने वारो फरमाए तो जो सुर भाट जेको पाड़े वारो बि कोन थो ॿुधी मां ॿुधी वठंदो आहियां नबी साईं पंहिंजे उम्मत सां गॾु आहे चओ नबी साईं पंहिंजे उम्मत सां गॾु आहे असांजो अक़ीदो आहे असांजो ईमान आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उम्मत सां गॾु आहे उम्मत सां गॾु आहे त हबीबन फरमाया त आख़िरी मरहलो इहो आहे जो क़ब्र जे अंदरि मुंहिंजी बि सूरत ॾेखारी वेंदी आहे पोइ जंहिंजी दुनिया में मूंसां मुहबत हूंदी सो सुञाणंदो बेड़ा ई पार थी वेंदा
पर हिकिड़ा अहिड़ा हूंदा चवंदा हाय हाथ हाय हाथ हाय हाथ ला अदरी ला अदरी ला अदरी। मलाक चवंदा सुञाणो था? चवंदा कोन था सुञाणो अलाए के। मन कान फी हाज़िही आमा क़ुरान आहे, जेको हितरे अंधो आ वहुव फिल आखिरत आमा, ओ अॻिते बि अंधो आ। हिते नथो सुञाणे त अॻिते कोन सुञाणंदो। दुआ कर ख़ुदा मुस्तफ़ा खे हिते सुञाणप जूं अखियूं नसीब फरमाए। सुञाणप जी कोशिश कयो, महबूब सां प्यार कयो, हुज़ूर जे सुन्नतुनि ते हलो। था पिया इहे खजीअ जूं फणहा